तो वो समाजी बुराइनि जो शिकार है। शिकारपुर में असां वटि कैरम बोर्ड इन खां अलावा ॿियूं गेम्स जेके इन क़िस्म जूं जिन ते शर्त लॻे, जिन ते झेड़ा थियनि, जिन ते जेको आहे सो इन खां अलावा खोड़ सारियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ जंहिंमें नौजवान शिकारपुर जो नौजवान ख़ासि करे पंहिंजो जेको क़ीमती वक़्तु आहे उहो ज़ाया करे रहियो। पहल पाकिस्तान इन ज़रूरत खे महसूसु कंदे हिकिड़ो अहिड़ो इनिशिएटिव शुरू कयो आहे शिकारपुर में जंहिंखे असां अज़्म नौजवान था चऊं। उन अज़्म नौजवान प्रोग्राम तहत जेको असांजो अज़म आहे उहो इहो अज़म आहे त नौजवाननि खे इन्हनि जो पंहिंजो वक़्तु जेको आहे नौजवाननि जो उहो राय खां वञाइण खां बचाइजे, उन्हनि खे कंहिं प्रोडक्टिव कम सां लॻाइजे। प्रोडक्टिव कमु कहिड़ो थी सघे थो? मिसाल तौरु जेको नौजवान आहे, असां चवंदा आहियूं त माना अॼु जो जेको नौजवान आहे पढ़ी पास थियो उन खां पोइ बेरोज़गारी जो शिकार, पर कॾहिं असां पाण गौर कयो आहे त उहो नौजवान जेको कापी करे पढ़ी पास त थियो पर उन वटि पंहिंजूं कहिड़ियूं स्किल्स आहिनि। जॾहिं असां जॉब्स अनाउंस कंदा आहियूं, दोस्तनि जूं फ़ोनियूं ईंदियूं आहिनि या दोस्त जेको आहे रेफरेंस खणी करे पहुचंदा आहिनि, साईं जेको आहे हिनखे मिड़ई जेको आहे शामिलु कयो हिन में। बाबा ॿुधायो त हिन में का स्किल आहे? साईं स्किल त कोन्हे। बाबा का पंहिंजी स्किल ॿुधाए त उते जेको आहे ॾिसिजे, साईं स्किल कोन्हे। इहो स्किल जो जेको फुक़दान आहे उनखे पॉलिश करण जे लाइ हिकिड़े पासे त माना उनखे पॉलिश करण जे लाइ को एक्टिव इनिशिएटिव वरितो वञे जेको पहल पाकिस्तान अज़्म नौजवान जो हिकिड़ो कंपोनेंट आहे। इन खां अलावा जेके नौजवान जेके मुख़्तलिफ़ समाजी बुराइनि में पंहिंजो टाइम वेस्ट पिया कनि, उन्हनि नौजवाननि खे हिते वठी अचिजे ऐं हिते एक्टिविटीज़ अहिड़ियूं रखिजनि जंहिंमें लिखण पढ़ण जूं एक्टिविटीज़ बि हुजनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे वीडियो जे थ्रू लर्निंग बि हुजे, अहिड़ियूं डॉक्यूमेंट्रीज़ ॾेखारिजनि, तारीख़ जूं डॉक्यूमेंट्री ॾेखारिजनि, तारीख़ी किताब पढ़ाइजनि, उन्हनि खे रियलाइज़ कराइजे त हीउ शिकारपुर या शिकारपुर जो नौजवान जेको आहे उहा सघ रखे थो त हीउ शिकारपुर जेका आहे हिकु दफ़ो ॿीहर उहा शिकारपुर थी सघे थी जेका तारीख़ी तौर ते हिकिड़ी रिच जेको आहे हिस्ट्री रखंदड़ हिकिड़ो मशहूरु शहर जेको आहे हिकिड़ो मशहूरु जेको आहे शहर जे नाले सां सुञातो वेंदड़ हो, उनजो हिकु दफ़ो ॿीहर उनजो रिवाइवल करे सघे। नौजवान असांजो शिकारपुर जो नौजवान असां ॾिठोसीं त जॾहिं फहद मंगी जेको घोड़े आयो उनजे लाइ जॾहिं शिकारपुर जो नौजवान निकितो, साईं सुल्तान असां सां गॾु आहे उनजी क़यादत में, त उन्हनि जॾहिं पैसनि जी ज़रूरत हुई त करोड़ रुपया जेको आहे माना करोड़ खां मथे पैसा गॾु थिया। ऐं असां पाण जॾहिं कैंप ते आयासीं त माण्हू पंहिंजा हुते जेके नंढा ॿार उहे भांडारा खणी अची भॼनि पिया। सो ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त पोटेंशियल मौजूदु आहे पर उनखे पॉलिश करण जी ज़रूरत आहे। ऐं अॼु बि जेकी कैंपेन्स हलनि पियूं इन जो मक़सदु इहो आहे त असांजो नौजवान चाहे थो त पंहिंजे मुआशिरे जे लाइ कुझु करे, हू सम्झे थो त मुआशिरे में जेके बुरायूं आहिनि उन्हनि खे असां गॾिजी करे ख़तमु करे सघूं था, पर जेका कमी आहे उहा हिकिड़े जेको आहे सो उन्हनि खे पॉलिश करे हिकु सही रस्ते टूल्स ॾियणु, उन्हनि खे सही रस्तो ॾेखारणु, उन्हनि खे सही स्किल्स ॾियण जो जेका आहे उहो गैप अॼु बि मौजूदु आहे। सो उन गैप खे जेको आहे ख़तमु करण जे लाइ, इन खदो ख़ाल खे ख़तमु करण जे लाइ पहल पाकिस्तान इहो इनिशिएटिव वरितो आहे त हीउ सेंटर जंहिंखे यूथ सेंटर चवंदा असां, नौजवाननि जो मर्कज़, तव्हां ॿुधो हूंदो त किथे जेको आहे सो अदीबनि जो कैफ़े आहे, किथे मुख़्तलिफ़ जेको आहे सो अॻु में लेफ्टिस्ट जा जेके कैफ़ेज़ हूंदा, राइटर्स कैफ़े हूंदा हुआ, अॼु बि जेको आहे सो किथे किथे मौजूदु आहिनि, पर हिते शिकारपुर में जेको आहे इन जे अहिड़े क़िस्म जो को बि कॉन्सेप्ट कोन हो। नौजवाननि जो जेको आहे जेके ठिकाणा मूं तव्हांखे ॿुधाया, नौजवाननि जा ठिकाणा असांखे उहे बि मिलिया। सो उन्हनि सभिनी खे असां जेको आहे सो हिन इनिशिएटिव जे ज़रिए सभिनी खे हिकु दफ़ो दावत था ॾियूं। असां उन्हनि ताईं पहुचूं बि पिया। हिन वक़्तु बि तक़रीबन 180 खां मथे नौजवान असां गॾु कया आहिनि, जंहिंजी ट्रेनिंग बि शुरू कई अथऊं, जेके हिते अची करे एक्टिवली हिते जेका इंटरनेट आहे उहा बि यूज़ कनि पिया, अख़बारूं बि पढ़नि पिया, किताब बि पढ़नि पिया। अञा अॻिते हली करे हिन में ग्रुप डिस्कशन थींदा ऐं इन खां अलावा उहे माण्हू जेके पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी फील्ड में कामयाबु माण्हू रहिया आहिनि, उन्हनि जा हिते लेक्चर थींदा। उहे ॿुधाईंदा त असां कीअं कामयाबु थियासीं। उहे पंहिंजा मोटिवेशनल जेके उन्हनि जूं जेके स्पीचिस आहिनि, जेके लेक्चर्स आहिनि, उहे बि थींदा। ऐं असां कोशिशि कंदासीं त सिंध जा ॾाह, सिंध जा अदीब, जेके सिंध जी सुञाणप आहिनि, उन्हनि खे बि असां हिते वठी अचूं, उन्हनि खे बि शामिलु कयूं त उहे बि पंहिंजी जेका आहे उहा पंहिंजी कहाणी नौजवाननि जा अॻियो आॾो अची करे बयानु कनि, जंहिंसां नौजवाननि खे जेको आहे इहा सिखत मिलंदी त हिकु आम माण्हू जेको आहे उतां उथी करे हिकु जेको आहे अज़ीम माण्हू कीअं थो ठहे। सो उन्हनि माण्हुनि सां इंटरेक्ट कराईंदासीं, मुलाक़ातूं थींदियूं ऐं उन सॼे इन एटमॉस्फियर सां असां चाहियूं था त असांजो नौजवान जेको शिकारपुर जो नौजवान आहे
उहो बि एक्टिवली पार्टिसिपेट करे ऐं उहो बि पंहिंजे जेको आहे मुस्तक़बिल जो तयन पाण करे ऐं उन मुस्तक़बिल खे संवारे सघे ऐं उन्हनि मुआशी बुराइनि खां बची सघे जंहिंसां जेको आहे सो न फ़क़ति हू पंहिंजो वक़्तु ज़ाया पियो करे पर उनजो वालदेन जेका उन ते महिनत कई जेका उन ते ख़र्चु कयो जेको उनजो पंहिंजो टाइम ॾिनो जेके उन रिसोर्सिस लॻाया उन ते उन्हनि जे बि वेस्टेज खां बची सघे सो नौजवान खे जेको आहे सो पुरअज़म नौजवान ऐं हिकिड़ो कॉन्फिडेंट नौजवान करे असां जेको आहे अॻिते खणी अचूं असां थी सघे थो त इहे 180 नौजवान आइडियल नौजवान न बणिजनि पर इन मां जेकॾहिं असां 10, 15, 20, 50 नौजवान जेकॾहिं असां के आइडियल नौजवान इन सोसाइटी खे इन शिकारपुर खे ॾिनासीं त इहे जेके आहिनि अॻिते हली करे इहे रेज़िस्ट कंदा इहे जेको फरसूदा निज़ाम आहे उनजे ख़िलाफ़ बीहंदा उनजे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा बि सही ही जेके इंतिज़ामी तौर ते जेके बेज़ाब्तगियूं आहिनि जेके हुकूमत जे जेके इदारनि में मौजूदु आहिनि उन्हनि जी निशानदेही कंदा उन्हनि ते ॻाल्हाईंदा उन्हनि जी जेका आहे वकालत कंदा एडवोकेसी कंदा ऐं असांजी जेका पहल पाकिस्तान जी जेका टेक्निकल सपोर्ट आहे उहा हमेशह उन्हनि सां गॾु हूंदी ही हिकिड़ो नंढो इनिशिएटिव आहे जेको असां स्टार्ट कयो आहे तव्हां सभिनी खे हिते अॼु जेको आहे सो माना इनवाइट करण जी घुराइण जो जेको मक़सदु आहे उहो इहो मक़सदु आहे त तव्हांखे असां ॿुधायूं त पहल पाकिस्तान छा पियो करणु वञे ऐं तव्हां सभिनी खे जेको आहे सो गुज़ारिश कयूं त तव्हां सभु पंहिंजो जेको किरदारु आहे इन में अदा कयो ऐं पंहिंजो जेको रोल आहे उहो प्ले कयो असांजी जेकी नंढो जेको इनिशिएटिव आहे जेको हिकिड़ो नंढो असांजो क़दम आहे इन में जेको आहे असांजी हिमत अफ़ज़ाई कयो असां सां गॾु थियो त शिकारपुर खे हिकु बहितर मुआशिरो क़ाइमु करे सघूं तव्हां सभिनी जी महिरबानी थैंक यू